ब्रेकिंग न्यूज़ ईंदासीं। जरवार में बरसातनि बाद गंदगी सबबि गैस्ट्रो खां पोइ मलेरिया पखिड़िजी वई आहे। मर्ज़ में वरतल ॿारड़ो फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त केतिरा ई ॿार थोरे वॾा मलेरिया बुख़ार में वकोड़जी विया आहिनि। जरवार ऐं भरपासे मच्छरनि जे आज़ार सबबि मलेरिया बुख़ार में वाध अची वई आहे। मर्ज़ में वरतल नवीद अब्बासी दम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलो मां बरसातनि बाद गंदगी सबबि गैस्ट्रो खां पोइ मलेरिया पखिड़िजी वई आहे। मर्ज़ में वरतल ॿारड़ो फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त केतिरा ई ॿार तोड़े वॾा मलेरिया बुख़ार में वकोड़जी विया आहिनि। जरवार ऐं भरपासे मच्छरनि जे आज़ार सबबि मलेरिया बुख़ार में वाध अची वई आहे। मर्ज़ में वरतल नवीद अब्बासी दम ॾेई छॾियो आहे। जरवार में बरसातनि बाद गंदगी सबबि गैस्ट्रो खां पोइ मलेरिया पखिड़िजी वई आहे। मूंखे आगाह कयूं पिया। मर्ज़ में वरतल ॿारड़ो फ़ौत थी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ख़ुर्शीद शाल। जी ख़ुर्शीद, आगाह कजो इन हवाले सां। असांजो राब्तो कटिजी वियो आहे। मूंखे आगाह कयूं पिया। मीरपुर माथेलो भरिसां मच्छरनि जे आज़ार सबबि मलेरिया बुख़ार में वाध अची वई आहे। मर्ज़नि में वरतल नवीद अब्बासी फ़ौत थी वियो आहे।